नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस सबब वधीक बजणा फौत थी विया। 106 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वधीक तफ़सीलुनि लाइ असां सां राब्तो कयो आहे मेरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुदस्सिर अब्बास जी। मुदस्सिर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कोरोना जा वार हैदराबाद में हलंदड़ आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 106 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं त कोरोना सबब मरीज़ पंहिंजी ज़िंदगी पिणु हाराए वेठा आहिनि। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सबब पहुची विया मरीज़नि जो जेको मजमूई तादाद आहे उहो वधी 699 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1395 कोरोना जूं टेस्टूं कई हुयूं, जिन मां 106 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल केसनि जो तादाद आहे उहो वधी 1811 थी वियो आहे, जिन मां 1776 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि ऐं 35 मरीज़ सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में ज़ेरे इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां, गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जे मुस्तक़िल केसनि जी जेका शरह आहे उहा 8% रही आहे। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।